भाई मुंहिंजो हिकिड़ो नंढड़ो सो सुवाल उन्हनि सां जेके फ़ोन ते ॻाल्हाईंदे फ़ोन रखाए छॾींदा आहिनि त बीह त थोरी देरि खां पोइ मां कयां थो या कयां थी। त उन्हनि खां इहो पुछिणो आहे मूंखे त असां हीअं बीही करे तव्हांजी फ़ोन जो इंतज़ारु कयूं की हीअं वेही करे कयूं। इंतज़ारु त ठहियो ठीकु आहे, सबुरु बि कयोसीं असां, हिन खां पोइ फ़ोन त कयो। फ़ोन बि न करणी आहे या त ॿुधाए छॾियो त असांखे टाइम कान्हे त असां वेट न कयूं। भई असां पंहिंजो क़ीमती टाइम कढी तव्हां सां ॻाल्हाईंदा आहियूं, इच्छा थींदी आहे त कंहिं पंहिंजे सां हाल अहिवाल वठिजे, पर तव्हां असांजे प्यार खे सम्झो ई कान था। हीअं बीहारे था छॾियो, बीही त कयां थी त थोरो ध्यानु ॾियो बाबा। कंहिंखे चओ था न बीही थोरी देरि खां पोइ कयां थो त हुनखे कयो बि, या न त टाइम ॾेई छॾियो। हा, शेयर कयो वीडियो जंहिंसां ईअं थींदो आहे। हा।